बहरिया टाउन खिलाफ जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी खिलाफ जस्कम जसाफ मीरो खान के सवें कारकुननि जो यूनिट उमर खान जतोई खां प्रेस क्लब मीरो खान ताईं एहतजाजी रैली कढी वई। धारियनि जी आबादकारी ऐं सिंध हुकूमत खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई। जस्कम बहादुर चेयरमैन सुनान खान टीम के क़ौमी कारकुन जो गिरफ़्तार किया अथऊं उन्हनि खे आज़ाद कयो वञे। जेको 6 जून खां वठी जस्कम जी क़यादत सां ऑपरेशन हले पियो उनखे गिरफ़्तार कराए जेल हवाले करायो आहे। असांजो पुरज़ोर इहो मुतालबो आहे त जस्कम चेयरमैन खे आज़ाद कयो वञे। असांजी दिलि मां बेचैनी ख़तमु कई वञे। खान प्रेस क्लब ताईं पैदल मार्च करे आया आहियूं। असांजो मुतालबो इहो ई आहे त जस्कम चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशी, अमजद खान मैसर, दीदार शाम, इलाही बख्श बिक्कक, अज़ीज़ रहमान शेख ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे जल्द खां जल्द आज़ाद कयो वञे। असांजी उमर खान ॻोठ मां रैली निकिती आहे। उन जो मक़सदु इहो आहे त जेको भिरिया टाउन में सिंधी माण्हुनि जा जेके ॻोठ ड्राया था वञनि, असां भिरिया टाउन खे बि रद्द करे चुका आहियूं ऐं जेके सिंधियुनि जा ॻोठ आहिनि उन्हनि सां एॾी नाजाइज़ी करे ऐं हुकूमत बीहारे ड्रायो थो वञे। असां उन्हनि जी लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। कैमरामैन अब्दुल हमीद अबड़ो सां जान मोहम्मद वदो, सिंध टीवी न्यूज़, मीरो खान।